पाण राइटर भी आहियां, स्टूडेंट भी आहियां। मूं अॼु सुबुह मारवी हॉस्टल जो दौरो करण खे चाहियो, छाकाणि काफ़ी ॾींहंनि खां वठी मूंखे कुझु छोकिरियुनि स्टूडेंट्स जूं शिकायतूं पई मिलनि त उन्हनि खे जेका आहे फैसिलिटीज़ मारवी हॉस्टल पहुतसि त मूं उन्हनि खे अंदरि इंटर थियण जी कोशिशि कई त मूंखे इंतज़ामिया रोकियो त मां अंदरि नथा वञी सघूं। उन्हनि मूंखां पुछा कि मां केरु आहियो, उन्हनि खे तारीफ़ करायो त मां फिरोज़ अलाशरी आहियां, मुंहिंजो ताल्लुक़ु पॉलिटिकल पार्टी सां आहे ऐं पाण स्टूडेंट भी आहियां ऐं सां गॾोगॾु राइटर भी आहियां। लेकिन उन्हनि मूंखे चयो त तव्हांखे परमिशन वठणी पवंदी, पोइ अवां अंदरि वञी सघो। त मूं चयो ठीकु आहे, अवांजा जेके बि रूल्स आहिनि उन्हनि खे फॉलो करियां थी। ऐं मूंखे ऑफिस जे अंदरि विहारे छॾियो तक़रीबन 4 घंटा ताईं। मूं इंतज़ारु बि कयो। उन्हनि चयो त असांजी मैडम आहे, आई थिंक नूरजान को नालो जी, त चए उहा अचे उहा अवांखे परमिशन ॾींदी। ऐं 4 घंटा इंतज़ारु करण खां बाद में उतां जो मुबारक हुयो, उन मूंखे चयो त अवां जेको आहे विज़िटिंग कार्ड ॾियो। मूं उनखे विज़िटिंग कार्ड बि ॾेखारियो। मूं उन्हनि खे चयो अवां भले मूंखे तलाशी ॾियो ऐं भले तव्हां मुंहिंजो CNIC ओरिजिनल तव्हां पाण वटि रखो ऐं जेसि ताईं विज़िट करे वापसि अचां पोइ तव्हां उनखे पैक कजो। त उनजे बावजूद बि उन्हनि चयो त न, पूरा 4 घंटा इंतज़ारु करण खां बाद में उन्हनि मूंखे चयो त अवां अंदरि नथा वञी सघो ऐं असीं अंदरि वञण लाइ छॾींदासीं। ऐं पोइ मूं वञी जेके छोकिरियूं आहिनि, जेके हॉस्टल में रहंदड़ छोकिरियूं आहिनि, मूं उन्हनि सां ॿाहिरि वञी उन्हनि खां बि पुछा कयो त अंदरि छा सिस्टम आहे छा न आहे। त उन्हनि मूंखे आगाह बि कयो। उन्हनि ॿुधायो त अंदरि जेके वॉशरूम्स आहिनि उन्हनि खे दरवाज़ा कोन्हनि, जंहिं तहत हू कपिड़ो ॿधी करे, काटन इस्तेमालु करे, कपिड़ो ॿधी करे हू वॉशरूम यूज़ कंदियूं आहिनि ऐं किन किचिरो आहे। इंसान ऐं जानवर जी रहण जी ज़िंदगी में को फ़र्क़ु उते कोन्हे को, ऐं ख़ासि तौर ते पीअण जो साफ़ पाणी उन्हनि खे मुयसरु कोन्हे ऐं जेको खाधो खुराक आहे उहो बि खाइण जे लाइक़ु कोन्हे का, जंहिंमां छोकिरियुनि खे मुख़्तलिफ़ बीमारियूं थियनि थियूं। ऐं वरी बि उन्हनि मूंखे मसइलो इहो बि पियो ॿुधायो त असांखे हेल्थ जो बि मसइलो आहे। अगरि का छोकिरी राति जो उनजी तबियत नासाज़ थिए थी, उनजी का सीरियस कंडीशन थिए थी, त हिकु त उनखे ॿाहिरि अलो न आहे त हू ॿाहिरि नथी वञी सघे, कंहिं डॉक्टर खे नथी ॾेखारे सघे। वरी सेम हॉस्टल में बि उहा फैसिलिटी मौजूदु कोन्हे, को डॉक्टर मौजूदु कोन्हे, का मेडिसिन मौजूदु कोन्हे का त हू उनखे का मेडिसिन ॾियनि या कंहिं डॉक्टर ॾे वठी वञनि, त उन शइ जी बि उते पाबंदी आहे। ऐं सम्झां थी त जेके पंहिंजूं नियाणियूं इन्हनि हॉस्टल्स ते छॾनि था, एतबार कनि था, जॾहिं अवां उन्हनि खे मुतमाइन न कंदो त आख़िर सिंध जूं नियाणियूं कीअं अची हॉस्टल में रहंदियूं, कीअं असांजो सिंध तरक़ी कंदो, कीअं असांजो पाकिस्तान तरक़ी कंदो, जेसि ताईं तव्हां जेके तालीमी इदारा आहिनि उन्हनि खे तव्हां मुतमाइन बख़्श नथा बणायो, उन्हनि जी इज़त ऐं जान माल जेको महफ़ूज़ नथो थी सघे, त मां सम्झां थी त केरु बि पंहिंजी नियाणी खे त छॾण लाइ तयारु न हूंदो। अच्छा, तव्हां छा था सम्झो त मारवी हॉस्टल सां गॾु जेको आहे सतीजी हॉस्टल आहे, UG हॉस्टल आहे, त 3-4 हॉस्टलूं आहिनि, उनमें तव्हां कहिड़ी हॉस्टल जो विज़िट करणु चाहियो पिए? ऐं मूं अॼु सुबुह खां वठी मारवी हॉस्टल जो तक़रीबन मूंखे 4-5 घंटा पे मारवी हॉस्टल में गुज़रिया। मुंहिंजे शेड्यूल में ईअं हुयो त आउं मेहराणी यूनिवर्सिटी जो हॉस्टल बि विज़िट कंदसि ऐं मारवी हॉस्टल बि विज़िट कंदसि, उन सां गॾु लम्स बि कंदसि। ऐं हींअर अवां ॾिसो पिया त लम्स हॉस्टल में मौजूदु आहियां। जॾहिं त मां लम्स हॉस्टल में पहुतसि त मूंखे हितां जो माहौल मारवी हॉस्टल जे निस्बत मूंखे बहितरीनु लॻो, सुठो लॻो, जंहिंमें हिननि जी का अहिड़ी पाबंदी मूंखे नज़र कोन पई आई।